चंड चमके छो थो। चंड मून खला में असांजो साथी आहे। इहो धरती जे साइज़ जे 3 हिसे बराबरि आहे ऐं हिकु अजीब दुनिया आहे। वेझो पिण आहे, अटकल 3,84,400 किलोमीटर परे। यादि रखो, असां हिते फल्कियात जे बारे में ॻाल्हायूं था। रॉकेट जी मदद सां खलाई मशीन ज़रिए उते पहुचण में सिर्फ़ु 3 ॾींहं लॻनि था। चंड उन करे चमके थो, इहो असांजे मक़ामी तारे सिज जी रोशनी जो अक्स ॾेखारे थो ऐं जीअं त इहो धरती जी चौधारी हिकु महीने में चौधारी फेरो लॻाए थो। तंहिं करे असां उनजे चुरपुर सबबु संदसि दायरे जा टुकड़ा ॾिसूं था। असुल में अंग्रेज़ी लफ़्ज़ मंथ महीनो चंड मून मां वरितल आहे। नओं चंड तव्हां ॾिसी नथा सघो छाकाणि त इहो सिज सां सिधी लकीर में हूंदो आहे ऐं सिज जी रोशनी चंड जे तमामु परे वारे पासे ते पवे थी। पर जीअं त चंड हरकत कंदो रहे थो, सिज जे किनारनि खे पकड़णु शुरू करे थो ऐं उनखे अधु गोल सॻड़े चंड तौरु रोशन करे थो। जेकॾहिं तव्हां वटि दूरबीन हुजे त चंड खे ॾिसण जो इहो बहितरीनु वक़्तु आहे। पाछा तमामु वॾा ऐं कारा हुजनि था। उहे सचपच चंड जे ड्रामाई ख़ासियत खे उजागर कनि था। उन ते तमामु वॾा कारा निशान नज़र ईंदा जेके शमसी निज़ाम जे इब्तिदाई ॾींहं दौरान थियल खिलाई बमबारी जा निशान आहिनि। जीअं त चंड वटि पंहिंजी मथाछिरे खे ढकण लाइ को वायुमंडल न आहे, तंहिं करे उहे दाग़ पंहिंजे असुल शक्ल में जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। मुकमल चंड तॾहिं थिए थो जॾहिं चंड सभ खां वधीक रोशन थिए थो ऐं सिज उनजे साम्हूं आसमान में हुजे थो। हाणे तव्हांखे दूरबीन कढण जी ज़रूरत न आहे। पर उनजे मुआंडे खे बिना दूरबीन जे ॾिसी सघो था। तव्हां चंड जूं अखियूं, नक ऐं वात ॾिसी सघो था। असुल में इहे कारा दाग़ 3.8 अरब साल अॻु चंड खे लॻल खलाई पथरनि जा निशान आहिनि। हर साल कुझु न कुझु ड्रामाई थी सघे थो। चंड जो मदार धरती खां कुंडाइतो थिए थो ऐं कॾहिं कॾहिं मुकमल चंड धरती जे पाछे मां गुज़री सघे थो। ईअं ई मुकमल चंड घुरण जी शानदार नज़ारो ॾिसण में अचे थो या चंड ग़ाइब थी वञे थो। इहो नज़ारो सचपच ॾिसण वटां आहे। चंड असांजे आसमान में तमामु घणो रोशन थी सघे थो जेकॾहिं उन्हनि जो रंग अञा हल्को हुजे हा। नतीजे तौरु वधीक अक्स छॾे हा। अपोलो खलाबाज़ जो जिन 1960 में चंड जो दौरो कयो। उहे जॾहिं 1970 धारे चंड ते पहुता त एॾो हैरान थिया त जबल केॾा न कारा हुआ। नेल आर्मस्ट्रॉन्ग चंड ते पेर रखण वारो पहिरियों माण्हू हो। उन लिखियो त उन जा रंग काराइण वारा आहिनि। जेकॾहिं तव्हां सोचियो था त इहो सिंगारियल रंग आहे त पोइ दुरुस्त हूंदा। हिकु लेखक जंहिंखे नेल
आर्मस्ट्रांग पसंदि कंदो हो, तंहिं हिकु कारे भूरे रंग खे बयानु करण लाइ इहो लफ़्ज़ु ईजादु कयो, जंहिंजो को नालो न हो।